अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं। दोस्तों अली गुलमला ऐं सोराब सूमरे मखदूम हिना ऐं मखदूम जुनैद खे मज़ो चखाए छॾियो। दोस्तों सोराब सूमरे ऐं अली गुलमला मखदूम हिना ऐं मखदूम जुनैद खे नक में नाकोड़ी विझी FI अॻियां पेश करायो। दोस्तों कुझु ॾींहं पहिरियां सोराब सूमरे ऐं अली गुलमला FI में हिननि जी कंप्लेन दर्ज कई ऐं हिननि जे मथां केस कयो। उन खां पोइ हिननि खे गिरफ़्तार करे FI अॻियां पेश कयो वियो। दोस्तों कुझु ॾींहं पहिरियां मखदूम हिना ऐं मखदूम जुनैद सोराब सूमरे ऐं अली गुलमला खे तमामु घटि वधि ॻाल्हायो ऐं उन्हनि जी फैमिलीअ खे गारियूं बि ॾिनियूं। हूअं त ही सभिनी अदाकारनि खे तमामु घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ, पर को बि अॻिते न पियो अचे। इहो कमु सोराब सूमरे ऐं अली गुलमला कयो। इहो कमु तमामु घणो सुठो ऐं बहितरीनु कमु हिननि कयो आहे। दोस्तों इहो कमु सभ खां पहिरियां करिणो हुयो, पर अलाए छो को बि अदाकार अॻिते न पियो अचे। हे सभिनी अदाकारनि खे गारियूं ॾींदा रहिया, पर को बि अदाकार अॻिते न पियो अचे। इहो कमु सोराब सूमरे ऐं अली गुलमला कयो।